आज रतوديرو में मीर शाहज़ेब खान जलबाणी तरफा मच कचहरी की तकरीब मुनक़द कई वई। उन हवाले से ॾिसूं था यूनिस सोमरो जी ही रिपोर्ट। नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी के नायब सदर मीर शाहज़ेब खान जलबाणी जी तरफा अॼु मच कचहरी जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे। अचो त उन हवाले सां हिते आयल महिमाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। जो कि मच कचहरी जेका ये मुनक़िद कई हुई है सिटी के नायब सदर मीर शाहज़ेब खान जलबाणी तरफा मुनक़िद कई हुई है। ये असांजी तहज़ीब है, ये असांजी सकाफ़त है। सियारे जी मौसम में आम तौर ते माण्हू खे हिकिड़ो इहो मौक़ो मिलंदो आहे त उहो मच ते गॾु थी करे पाण में कचहरी भी करे, पंहिंजी सकाफ़त खे उजागर भी करे ऐं उहो मेज़बान जेको आहे सो पंहिंजे तॾे ते महिमाननि खे घुराए वो मान भी बख्शींदो आहे ऐं उन्हनि खे अजरकनि ऐं ॿियनि तोहफ़नि ताइफ़नि सां नवाज़ींदो आहे। महफ़िल खे दोबाला करण जे लाइ वो महफ़िल मौसीक़ी जो भी बंदोबस्तु कयो वियो आहे, जेको सूफ़ी विराग जी महफ़िल आहे। ऐं सिंधी माण्हू पंहिंजी ख़ुशियूं जेके सेलिब्रेट कंदा आहिनि, पोइ उन में पंहिंजी सकाफ़त जा सभु रंग भरींदा आहिनि। अजरक भी हूंदो आहे, टोपी भी हूंदी आहे, मच भी हूंदा आहिनि, कचहरी भी हूंदियूं आहिनि, राग विराग भी हूंदो आहे, सुघड़ाइप भी हूंदी आहे। हिन मच कचहरियुनि जे ज़रिए सां ई उहे शयूं जेके आहिनि वधीक उजागर थियनि थियूं। अॼु शाहज़ेब खान जलबाणी साहब जी महिरबानी जो असां सभिनी दोस्तनि खे गॾी प्यार ऐं मोहबत ऐं जे पाबो सां हिते मच कचहरी जो बंदोबस्तु कयो अथई। मेज़बानी जा फ़राज़ अंजाम ॾेई करे सिंध जी सकाफ़त खे उजागर कयो अथई, जेका सिंध जी हमेशा इहा सकाफ़त रही आहे। ऐं इंशाअल्लाह ताला इहा असांजे सदर साहब जो इहो ई ख़्यालु आहे त पूरे ज़िले जे तालुकनि में सिटियुनि में हली करे दोस्तनि सां ॾींहं जो बि कचहरियूं कंदासीं ऐं राति जो बि मच कचहरियुनि ते मच कचहरियूं कंदासीं इंशाअल्लाह। दोस्तों, ये असांजी मच कचहरी पुरानी सकाफ़त आहे सिंध जी ऐं इहा ॻोठनि में शहरनि में पुरानी सकाफ़त हलंदी थी अचे पई। इन खे उजागर करण लाइ असां हे मच कचहरी हिते शाहज़ेब खान कोठाई आहे। मच कचहरी रखी हुई आहे। इहा ईअं सम्त पुराणी हिकिड़ी रवायत आहे सिंध जी, उनखे उजागर करण जे लाइ असांजा भाउ शाहज़ेब अॼु ही प्रोग्राम रखायो आहे। सियारे जी मौसम में अहिड़ा प्रोग्राम हर ॻोठ में, हर ओताकनि में, हर तालके में रखिया वञनि। सिंधी 5000 पुराणी साल सकाफ़त जा मालिक आहियूं, त ही जेका ॾाहप सुघड़ कचहरियूं आउं त चवंदुसि असां सिंधियुनि जी विरासत आहे। ॾाहप ज़हानत ऐं सुघड़ कचहरियूं सिंध जूं रीतूं रस्मूं रवाज आहिनि, जंहिंखे उजागर करण लाइ अॼु असांजे प्यारे भाउ शाहज़ेब खान जलबाणीअ हिकिड़ी मच कचहरी मुनक़िद कई आहे। हीअ असांजी रीतूं रस्मूं आहिनि, जंहिंखे उजागर करणु असांजो फ़र्ज़ बि आहे ऐं इंशाअल्लाह उजागर कंदा रहंदासीं। शुक्रगुज़ार आहियां प्रेस क्लब रतوديرو वारनि दोस्तनि जो। मच कचहरी सिंध जी सकाफ़त आहे, असां उन सकाफ़त खे बरक़रार रखियो आहे। असां सालनि खां काफ़ी टाइम खां वठी इहे प्रोग्राम कंदा रहंदा आहियूं ऐं असां उन जी पुराणी पंहिंजी रवायतुनि खे फॉलो कंदा अचूं था।